अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अॼु तव्हां लाइ गुज़ार तूं खणी आयो आहियां सुर मूमल राणो ऐं सुर उमर मारवी ऐं ससी पुनुमा। हाँ दोस्तों, पहिरीं गुज़ार त आहे सुर मूमल राणे मां। से गुज़ार त चवे थी, राणा तुंहिंजे राज मां मूंखे पोख जो कोन मिलियो तॾहिं मां ज़ात थियसि। राणा तुंहिंजे राज मां मूंखे पोख जो कोन मिलियो साईं तॾहिं मां ज़ात थियसि। गुजरात जी भॼणकी आहे साईं, पोख जो आहे सलो, ज़ात आहे मशहूरी। हांदी चवे थी त राणा तुंहिंजे राज मां मूंखे सलो कोन मिलियो तॾहिं मां मशहूरु थियसि। साईं हाणे ॿी गुज़ारत आहे सुर उमर मारवी मां। साईं मारवी चवे थी, सुट ते ज़ातियूं थियनि ई कोन, अदा उमर सुट ते ज़ातियूं थियनि ई कोन। हाणे गुजरात जी भॼणकी आहे, सुट जी आहे नथ। साईं सुट जी आहे नथ, जेका अक्सर करे ॾांदनि में, ढगनि में ऐं पाॾनि में विझंदा आहियूं। सुट जी हूंदी आहे नथ ऐं ज़ात आहे पायूं। चए थी अदा उमर असां वटि सुट ते ज़ातियूं थियनि ई कोन, अदा उमर असां ॾे सुट जी नथ यानी कि पायूं ई कोन, असां सुट जी नथ पायूं ई कोन। हाणे ॿी गुज़ारत आहे सुर मूमल आहे। चए थी, ज़ात जा हुआ मौसम खे ॾिठाऊं पर सोन जी कान पियनि। साईं चए थी, ज़ात जा हुआ मौसम खे ॾिठाऊं पर सोन जी कान पियनि। हाणे अचूं था गुजरात जी खोल तरफ़। हाणे चवे थी, ज़ात जा आहिनि सिरचा, मौसम जी आहे रुत ऐं सोन जा आहिनि नंग। हाणे ससी थी चवे पुनूअ खे, पुनू तुंहिंजा भाइर त सर्वे चवा, रुत जी थियनि पर नंग जी असुल कान थियनि। ॿी गुज़ारत आहे मुंहिंजी, जेका ज़ात लीला साई ज़ात चनेसर। अचूं था साईं गुजरात जी खोल तरफ़। सही ज़ात जा आहिनि कोडस ऐं ॿिया ज़ात जा आहिनि खथरी। ज़ात जा आहिनि कोडस ऐं ॿी ज़ात आहे खथरी। हाणे थी चवे थी, जॾहिं चनेसर साईं लीला खे लोधे कढियो, उते हाणे लीला पई मिंथू आजूं पई करे। चए थी चनेसर को ॾस ऐं किथे वञी रहां। हाणे साईं ज़ात आहे हिकु खथरी, ॿियो ज़ात आहिनि कोडस। दोस्तो वीडियो तव्हांखे सुठी लॻे त हिन मुंहिंजे चैनल हाकिम पाकिस्तानी खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे बि लाज़मी प्रेस कंदा, जीअं असांजी अचण वारी वीडियो तव्हां वटि बर वक़्तु पहुची सघे। सिंध सलामत, साथ सलामत।